हसन खैर में ऑपरेशन कयो। ऑपरेशन दौरान 5 दहशतगर्द मारिजी विया, 3 दहशतगर्द ज़ख़्मी थी पिया। दहशतगर्दनि जी फायरिंग में कैप्टन हसन जहांगीर ऐं हवलदार शफ़ीकुल्ला शहीद थी विया। इलाइक़े में दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ क्लीयरेंस ऑपरेशन जारी। सिक्योरिटी फोर्सेस मुल्क मां दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ पुरज़म आहे। पीपल्स पार्टी वफ़ाक़ी हुकूमत में शामिल थियण जो इशारो ॾेई छॾियो। वक़्ती सदर यूसुफ रज़ा गिलानी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हुननि हुकूमत में शमूलियत खां इनकार न कयो आहे। नून लीग सां हुकूमत में शमूलियत बाबति ॻाल्हियूं जारी आहिनि। जेको बि बजट पेश करे बजट अवाम दोस्त हुजणु घुरिजे। को बि बिल या कानून पास थींदो उहो अक्सरियत राय सां पास थींदो। हू IMF जी शर्तनि ते अमल करे रहिया आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां पीपल्स पार्टी जे वफ़द जी मुलाक़ात ईंदड़ माली साल जी बजट बाबति मुशावरत कई वई। वफ़द में वॾो वज़ीर मुराद अली शाह, नवीद कमर, राजा परवेज़ अशरफ, शेरी रहमान ऐं ॿिया शामिल। मुलाक़ात में मुल्क जी मजमूई ऐं सियासी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। मीरपुर माथेले जे शहीद थियल बेबाक सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जो क़त्ल केस दाख़िल न थियो। शहीद सहाफ़ी जे तॾे ते ताज़िए जो सिलसिलो जारी। क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ सहाफ़ी बिरादरी समेत सियासी समाजी तंज़ीमूं ऐं सिविल सोसाइटी सरापा एहतिजाज पिणियल। गोटकी, सांगड़, खानपुर, नवदेरो, टंडोॼाम, मिचाणी, नगर पार्कर में एहतिजाजी मुज़ाहिरा। गेरेलो, अगड़ा, बाहूकोसो, फुलची स्टेशन, शाहपुर, जहानिया, पीर वसण में बि एहतिजाज। हक़ ऐं सच लिखण ते गोलियूं हणी बेदर्दी सां क़त्ल कयल सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जो क़त्ल केस दाख़िल करे हक़ीक़ी जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो। घोसपुर थाने जी हद मां 1.5 महीनो अॻु अगवा थियल 5 बैंक मुलाज़िम राजूड़ी कोशिश ज़रिए बाज़ियाब। इंडस हाईवे उनड़ पुल वटां अगवा थियल अल्ताफ़ कोलो, मोहम्मद आलम कोलो, फरमान लांघा, गुलाब डहाणी ऐं शाहनवाज़ नसीराणी घर पहुची विया। बाज़ियाब थियल ख़ानगी बैंक जे मुलाज़िमनि जो चवणु आहे त हू राजूड़ी कोशिश ज़रिए बाज़ियाब थिया आहिनि। पुलिस ॾोहारनि सां मुक़ाबले में बाज़ियाब नाहे करायो। करमपुर भरिसां फुरम अज़ामत ते हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु भाॻियो मारिजी वियो। औरत समेत 4 ॼणा ज़ख़्मी। ॻोठ शफ़ी मोहम्मद जाफ़री में हथियारबंदनि धनार खां चोपायो माल फुर कयो। पीछो करण ते हथियारबंदनि जी फायरिंग में गोलियूं लॻण सबबि सुलेमान जाफ़री क़त्ल थी वियो। औरत समेत 4 ॼणा ज़ख़्मी। वाक़िए बाद मक़तूल जो लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। शेदातकोट वेझो ज़मीन जे मामले तां भाइटे हथां चाचो क़त्ल। ॻोठ इब्राहिम जे वांड में जवाबदार लतीफ़ शर गोलियूं हणी चाचे हुबदार शर खे क़त्ल करण बाद फरार थी वियो। पुलिस लाश खणाए अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। सुल्तानाबाद में भाउ फायरिंग करे भेण खे क़त्ल करे छॾियो। सुल्तानाबाद स्टाफ भरिसां जवाबदार जावेद बिरोही गोलियूं हणी पंहिंजी भेण अनिला बिरोही खे क़त्ल करण बाद फरार। इत्तला ते पुलिस पहुची लाश ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतक़िल कयो। नारो में गोली लॻण सबबि नौजवान मारिजी वियो। 16 थाणे जो हद में तिजल जे इलाइक़े पत्थरवारे में इरशाद से तो मुबैना तौर गोली लॻण सबबि क़त्ल थी वियो। पुलिस मूजिबि लाश चवण को अस्पताल मुंतक़िल। वधीक हक़ीक़त करण ते ख़बर पवंदी। इलाइक़े वासियुनि मूजिबि मिल्कियत जी तकरार तां भाइरनि में झेड़ो हलंदड़ हो।
मेहर बरसात सैयद जो ॻोठ में ख़ासि करे पठान बिरादरी जे ॿिनि धुरनि में हलंदड़ खूनी तकरार जो जरगो धुरनि ते मजमूई तौर ते 1 करोड़ 20 लख रुपया ॾंड मुक़रर। जरगे में ख़ासि करे बिरादरी जा 20 ऐं 1 पठान बिरादरी जो 1 खून साबित धुरनि फ़ैसिलो क़बूल करे वरितो। घेरेले वेझो ॻोठ में बाहि 10 घर अलाह तला समेत सड़ी रख। ॻोठ रांझन वाउचा में लोड़े खे लॻल बाहि चना बिरादरी जे घरनि जे माण्हुनि जे घरनि खे वकोड़े वरितो। मुतासिर घरनि जा भाती रुगो सिर बचाए ॿाहिरि निकिता। 10 घरनि में पयल समूरो सामान सड़ी खाक थी वियो। मुतासिर कुटुंबनि पारां सरहदीअ वारनि खे सहायता जी अपील। ख़ैरपुर भरिसां बाहि लॻण सबबि 4 घरनि अलाह तला समेत सड़ी रख। ॻोठ चना सिमिंग में 6 पोरियतुनि जे घरनि खे ओचितो बाहि लॻी वई। घरनि में पयल समूरो सामान सड़ी वियो। फायर ब्रिगेड अमले पहुची बाहि ते ज़ाब्तो आंदो। अगरा में बि बाहि लॻण सबबि पोरियत जे घर सड़ी वियो। आई नाले वारो अदाकार तिलत हुसैन लाडाणो करे वियो। तिलत हुसैन गुज अरसे खां खांगी अस्पताल में इलाज हेठो। तिलत हुसैन केतिरे ई ड्रामनि ऐं फिल्मुनि में जानदार अदाकारी ज़रिए शोहरत माणी। पाकिस्तान शोबिस इंडस्ट्री सां लाॻापियल माण्हुनि तरफ़ां सीनियर अदाकार जे लाडाणे ते ॾुख जो इज़हार।